अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? उम्मीद कयां थी तव्हां सभु ख़ुशि हूंदो ऐं सादी चन्ना ऑफिशियल यूट्यूब चैनल ते तव्हां सभिनी खे वेलकम। ऐं मुंहिंजो थंब ॾिसी सम्झी त विया हूंदो, माना त मुंहिंजी वीडियो पसंदि अची वञे लाइक कजो। ऐं यूट्यूबर्स वाइज़ आहे इहा ॻाल्हि, मां त हाणे ख़्वाब में बि हर वक़्तु इहो ई चवंदी रहंदी आहियां त मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो, मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो, मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो। ऐं तव्हां सभिनी जी घणी घणी रिक्वेस्ट खां पोइ वरी मुंहिंजी वॾी सिस्टर आलिया चन्ना प्यारी भेण मूंसां गॾु आहे। ऐं आलिया साहिबा, आलिया बाजी, आलिया चन्ना छा चवंदा तव्हांखे? बाजी जेको चवंदी आहियां घर में। हा बिल्कुलु। बाजी कीअं आहियो? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हां ॿुधायो पापा ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु। अस्सलाम वालेकुम। सभिनि खां पहिरियां त तव्हां सभिनी खे एकता जे ॾियारे ते जेको आहे सो मां पंहिंजे दिलि जी गहराइनि सां मुबारकबाद चवां थी। अलाह साईं असांखे हिकिड़ो अहिड़ो सुठो ॾींहुं जेको आहे सो सिलेक्ट करे ॾिनो। ऐं इन में मुंहिंजे ख़्याल में त अली काज़ी साहिब जो जेको आहे न सो असांजे KTN जा जेके ऑनर आहिनि उन्हनि जो वॾे में वॾो हथु आहे। बिल्कुलु। ऐं इन जे करे उन्हनि खे यादि न करणु हिकिड़ी नाइंसाफ़ी आहे। उन खां पोइ जेको आहे सो सेकेंड ॻाल्हि इहा आहे त एकता जो ॾींहुं जेको आहे सो अहिड़ो आहे जो भले सिंध में त सही पर पाकिस्तान खां ॿाहिरि बि जेके सिंधी रहनि था, जिथे बि रहनि था, उहे सभई हिन ॾींहं खे सेलिब्रेट कनि था। ऐं हिन सां असांजी ॿधीअ जो ऐं असांजे हिकु थियण जो जेको आहे न सो वधीक थिए थो। त मतिलबु असां एतिरा जेको आहियूं सो पाण में एतिरा घणा आहियूं। न त हे त खणी सादिया खे ख़बर न आहे, पर मां जंहिं ज़माने मां गुज़री आहियां त हिकु वक़्तु अहिड़ो बि हुयो कराची में जो सिंधी ॻाल्हाइण महिल डिॼंदा हुया त असां सिंधी कीअं ॻाल्हायूं। ऐं सिंधी सॾाइण ते बि माण्हू घबराईंदा हुया त न उर्दू ॻाल्हाइण जी कोशिशि कंदा हुया या ॿी का ज़बान ॻाल्हाइण जी कोशिशि कंदा हुया। त कोई पुछंदो आहिनि तव्हां सिंधी आहियो? हा हा न ईअं न टाईंदा हुआ। पर हाणे हर माण्हू पंहिंजे सिंधी थियण ते फ़ख़्रु आहे। ऐं मां ईअं न चवंदमि त उर्दू जेके आहिनि सो असांखां परे आहिनि। सिंध में रहण वारो हर शख़्स सिंधी आहे, पोइ चाहे उहो पिशावर खां आयो हुजे, पंजाब खां आयो हुजे या काथां बि आयो हुजे। अगरि हू सिंध में रहे थो, हितां जो NIC आहे उनखे, हितां जी जेको आहे सो एड्रेस आहे उनखे, त उहो सिंधी ई आहे। ऐं उहो बि उनखे बि खपे त पंहिंजे शहर सां, पंहिंजे सूबे सां एतिरो ई प्यारु करे जीअं पंहिंजे घर सां थो प्यारु करे। त हीअ असांजो ॾाढो प्यारो ऐं ख़ूबसूरत घरु आहे। सिंधी त हूअं ई सॿाझड़ा हूंदा आहिनि, उन्हनि जे खाधा, उन्हनि जा स्टाइल, उन्हनि जा कपिड़ा, हर शइ ख़ूबसूरत हूंदी आहे। हू पाण बि ॾाढा सुहिणा हूंदा आहिनि। असां सिंधियुनि जी सभिनि खां वॾी पहचान इहा हूंदी आहे त असांजा नक ड्रिघा हूंदा आहिनि ऐं आइडियल हूंदा आहियूं, असां ख़ूबसूरत लॻंदा आहियूं। परे खां असांजा भले ॿाराड़ीअ में असांजा मर्द ज़ाइफूं अगरि या को ॿार परे खां बीठो हुजे त माण्हू हुनखे ॾिसण सां ई सम्झी वेंदा तव्हां सिंधी आहियो। बिल्कुलु बिल्कुलु। ख़ासि करे मूंखे त हमेशह चवंदा आहिनि त तव्हां सिंधी आहियो। बिल्कुलु ईअं त मतिलबु हिकु त असांजो लहजो बि सिंधी आहे, ॻाल्हाइण जो तरीक़ो, ॻाल्हाइण जो अंदाज़। ऐं ॿियो असांजो सलाम करणु, असांजा मर्द जॾहिं कंहिं बि ॿिए माण्हू सां मिलंदा आहिनि त झुकी करे, असां में निवड़त न्याज़ आहे। बिल्कुलु बिल्कुलु ठीकु आहे, पर ईअं बि न आहे। असां निवड़त न्याज़ बि जा बि ॾाढा सुठा आहियूं। पर जे अगरि असांजे सिंध ते या असांजी ज़ात ते कोई बि कुझु बि हमिलो कंदो आहे त असां जेॾा महिमान नवाज़ ऐं जेॾा निवड़त न्याज़ वारा आहियूं, वरी ओॾी अखि बि ॾेखारण वारा जहिड़ा माण्हू आहियूं त अॻिले माण्हूअ जी ॿीहर हिमत न थींदी आहे त असांजी सिंध ॾे या असांजे पासे बि का अहिड़ी सोच बि रखे त इहा सिंध आहे या सिंधी आहिनि या छा आहे, कॾहिं बि न। ऐं मां पंहिंजे जेके बि उर्दू स्पीकिंग आहिनि असांजा, जो हमारे उर्दू स्पीकिंग हैं और जो सिंधी हैं, ये सिंध हम दोनों का है। तो इसको हम कभी भी माँ के हिस्से नहीं किए जाते। जो लोग माँ के हिस्से करते हैं वो हमेशा घर बर्बाद होते हैं। तो मैं चाहूँगी कि इस घर के जो 2 बच्चे हैं, दोनों अलग अलग ज़बान के, तो वो दोनों एक ही हैं। और मैं यही कहूँगी कि वो दोनों अपनी माँ के हिस्से ना करें। अगर आपने अपनी माँ के हिस्से किए तो बाहर के लोग आपको खा जाएंगे। अभी आर्जी तौर पे आप लोगों को छेड़ तो रहे हैं कि आप कौन है, वो कौन है, ये कौन है, वो कौन है, लेकिन जब आप दोनों आपस में भाई लड़ना शुरू करोगे तो यही बाहर के लोग इसका फ़ायदा उठाएंगे और आपकी माँ को, आपको, आपके घर को नुकसान पहुँचाएंगे। तो हमें चाहिए कि हम अपनी माँ की हिफाजत करें। अगर कोई मेरी आंख भी या हमारे दिल में कोई नफरत पैदा करने की कोशिश भी करे तो हम उसकी आंखें निकाल दें कि नहीं,
हम लोग बोलते अलग अलग जबान जरूर हैं, लेकिन माँ हम दोनों की है, तो हम अपनी माँ को आधा आधा नहीं करेंगे। जैसी भी है माँ, माँ के लिए तो सारे बच्चे एक जैसे होते हैं ना। बिल्कुल। चाहे वो माजूर हो, चाहे वो अच्छा हो, चाहे वो खूबसूरत हो, चाहे वो बदसूरत हो, माँ तो माँ दोनों के साथ प्यार करती है। तो हमारी माँ जब हमारे साथ इतना प्यार करती है, तो हम अपनी माँ के साथ इतनी नफरत क्यों करें? और जो नफरत करे तो उसको ना मार डाले। बिल्कुल। हमारी सिंध धरती जो है, यानी असांजी सिंध धरती आहे, बिल्कुल। सभिनी खे पंहिंजे हंज में जाइ ॾिनी आहे। बेशक। ऐं तव्हांजी तमामु घणी सुठी गुफ़्तगू ॿुधी। इंशाअल्लाह ताला सभिनी खे मैसेज मिलंदो ऐं मूंखे त तमामु घणी सिखिया बि मिली ऐं सम्झ में बि आई ॻाल्हि। त वाकई इन मौज़ूअ ते ॻाल्हाइणु घुरिजे ऐं ॿारनि खे इहा बि नॉलेज ॾियणु घुरिजे। बिल्कुल, नफ़रतूं ख़तम करणु घुरिजनि। बिल्कुल। हाणे नफ़रतुनि में असांजो बचपन गुज़री वियो, असांजी जवानी गुज़री वई, हाणे असां उन एज में अची विया आहियूं जो असांजा बच्चा आहिनि। त असां पंहिंजी औलाद खे इहो दर्स ॾियूं त बाबा नफ़रत में कुझु बि न आहे। नफ़रत में अगरि नफ़रत बिरादरियुनि में अचे थी त उते झेड़ा था थी वञनि, कबीलनि में था अचनि त उते झेड़ा झगड़ा, खून रेज़ियूं, ज़मीननि ते, इज़तुनि ते, माइनि ते, मामूली शइ थी। ऐं मरणो सभिनि खे हिकड़े ॾींहुं आहे, इन ई ज़मीन में इन में ई दफ़न थियणो आहे। इहे जेके झगड़ा झेड़ा आहिनि इहे पोइ ते ई छॾे वञणा आहिनि, हिन ई जहान में हिते ई किसा थींदा। पर इहे आख़िरत वारे ॾींहुं तव्हांजे कढ ज़रूर ईंदा। बिल्कुलु। तव्हां छा कयो, हुननि छा कयो, हे छा थियो, तंहिंजे करे असां उहो कयूं जंहिंसां ॿिए खे बि सुकून मिले, पाण खे बि सुकून मिले। बिल्कुलु। ॿिए जो बि सुकून बर्बाद न कयूं, पंहिंजो बि सुकून बर्बाद न कयूं। त मां तव्हां सभिनि खे चाहींदमि त सादिया जे चैनल खे जेको आहे सो सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं सुठा सुठा कमेंट कयो ऐं सादिया खे सुठी सुठी सजेशन ॾियो। अच्छा, तव्हां लाइक त कंदा आहियो, सब्सक्राइब बि कंदा आहियो, पर कमेंट न आहियो कंदा। कमेंट लाज़मी कयो, पोइ सुठो कमेंट कयो या जहिड़ो बि तव्हांजी दिलि चवे उहो कमेंट कयो, पर ग़लति कमेंट न कयो। अगरि कमेंट कयो था न, जहिड़ो बि मतिलबु इहो आहे त का साराह था करणु चाहियो त हिते तव्हां मिस्टेक था कयो, हे सही नथा कयो, हे प्रोग्राम सही आहे, हे हीअं आहे, या असांजो गेटअप आहे उन में का घटि वधाई आहे, त उहा असांखे हेठि कमेंट करे ॿुधायो त जीअं असां उहा बहितर करे सघूं। सही। ठीकु आहे, त पोइ सादिया तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां मूंखे एतिरी इज़त बख़्शी। बिल्कुलु बिल्कुलु। इहा जेके ॾिसनि था हींअर ऐं इन्हनि सभिनी जी रिक्वेस्ट हुई त अदी आलिया खे तव्हां पंहिंजे यूट्यूब चैनल ते ज़रूरु घुरायो ऐं तव्हांजी मां थोराइती आहियां। ऐं कलाम ॿुधंदासीं त तव्हां को सिंधी कलाम ॿुधाए छॾियो पंहिंजी धरतीअ जे हवाले सां, या तव्हांखे को ॿियो जेको तव्हांजो पसंदीदा हुजे उहो ई ॿुधाए छॾियो। माखा सुरीला आहे, इहा मूंखे ख़बर आहे, पर पोइ बि मां पंहिंजे यूट्यूब चैनल ते तमामु घणो तहलको मचाए छॾिया पंहिंजे बेसुरे मतिलबु सुरीले आवाज़ सां। मूंखे ख़ैर एॾा गाना वाना न ईंदा आहिनि। असल में छा आहे जो जेके बि भले कहिड़ा बि गाना हुजनि, सिंधी हुजनि, हे त पोइ तव्हां लोकगीत जे लाइ था चओ, पर ईअं मामूली गाना बि शुरूअ जो पहिरियों हिसो यादि हूंदा, बाक़ी अॻिते कुझु यादि ई न हूंदा, त अॻिते छा चवणो। जेको बि को बि तव्हांखे सिंधी कलाम ईंदो हुजे, पर मां वरी तव्हांजी ॻाल्हि कटी, सॉरी। ऐं मां वरी बि बाक़ी थोरा ॾींहं आहिनि तव्हांजो मैसेज इंशाअल्लाह ताला सभिनी ताईं थोरा न कनि, तूं बसि मूंखे सुठी चांहि ठाहे पीआरे। हलो ठीकु आहे ज़रूरु तव्हांखे बि चांहि पीआरबी। ऐं कलाम छोकिरी नथी मुड़े, एॾा किस्सा कया, एॾा फसाद, जहिड़ा सभु ॻाल्हियूं, एॾा मैसेज, वरी कलाम। जी बिल्कुलु। सिंध धरतीअ जे हवाले सां के ॿ लफ़्ज़ सुठा कलाम, शेरो शाइरी कुझु बि तव्हांखे अचे हिन वक़्तु यादि त ॿुधाए छॾियो। रहे सदा सिंधु जी ॿोली, मारवड़नि जी मिठड़ी ॿोली, गली गली ऐं घर घर घुमनि सिंध अमर जा नारा 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 नारा। जिए सिंध जिए सिंध वारा जियन, सिंधी टोपी अजरक वारा जियन, जिए सिंध जिए सिंध वारा जियन, सिंधी टोपी अजरक वारा जियन। बिल्कुलु। ऐं जॾहिं मां तानिया खे चयो त तव्हां पंहिंजो फेवरेट कलाम ॿुधायो या को सिंध धरती जे हवाले सां गीत, त तानिया चेन्नई इहो ई कलाम गीत ॿुधायो। ऐं तव्हां हा बिल्कुलु। नादिया अक्सर गाॾीअ में इहो ई हलाईंदी आहे, इहो ई ॿुधंदा आहियूं, वधीक असां कुझु ॿुधण न ॾींदी आहे। जी बिल्कुलु। ऐं वरी थैंक यू अगेन, ऐं तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम कढी ॾिनो मूंखे। जी बिल्कुलु क़ीमती आहे, तव्हां तमामु घणो बिज़ी हूंदा आहियो ऐं इन जे करे तव्हां थैंक यू, यादि ॾियारायो मूंखे, मां बिज़ी आहियां। ओके न हेॾो जल्दी न, अल्लाह हाफ़िज़ करे पोइ वञो। ऐं वरी उहा ई साॻी ॻाल्हि, यूट्यूब मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, कमेंट करे ॿुधाइजो, लाइक कयो, ऐं अल्लाह हाफ़िज़। न हिकिड़ो मिंट,
सब्सक्राइब लाज़मी कयो, छो जो आर्टिस्टनि खे इन में को पैसा न लॻंदा आहिनि, ठीकु आहे न। अगरि तव्हां सब्सक्राइब कयो था, तव्हां चिलकणीअ खे पसंदि कंदा आहियो, हिनजी बहितरीन मतिलबु तव्हांजी फेवरेट अदाकार आहे, त तव्हां हिननि खे ॿी का मोट त नथा ॾेई सघो न। त तव्हां हिननि खे हिकिड़ो सब्सक्राइब अगरि तव्हां करे बि छॾियो था त उन में को हर्ज न आहे, न त हिन में पैसा ख़र्च था थियनि न कुझु, पर हिननि जी सपोर्ट थी थिए, बिल्कुलु ठीकु आहे। छो जो आर्टिस्टनि जी अगरि अॼु तव्हां उन्हनि जी सपोर्ट करे सघो था त उनजो सभिनी खां मेन ज़रियो इहो ई आहे सब्सक्राइब। ऐं ॿियनि चैनलनि खे हिननि उन्हनि खे तव्हां सब्सक्राइब कयो था, अगरि पंहिंजे सिंधी चैनल खे ऐं सिंधी आर्टिस्ट खे सपोर्ट कंदो ऐं बहितरीनु सपोर्ट कंदो, छो जो असां जेको आहे सो अगरि एंटरटेनमेंट कुझु न बि अचे थो ऐं मे बि तव्हांजे घणा सब्सक्राइब जे करे असां आस्ते आस्ते सिखी ऐं हिकिड़े ॾींहुं असां इन खां बि सुठो कमु कयो, तव्हां इहो सम्झी करे सब्सक्राइब कयो त मे बि ही अॻिते हली अञा सुठे मां सुठो कमु कयो। बिल्कुलु इनशाअल्लाह ताला। ऐं मां कोशिशि कयां थी ऐं कोशिशि मुंहिंजी आहे त मां पंहिंजे यूट्यूब चैनल लाइ बहितर खां बहितर वीडियो अपलोड करण जी कोशिशि कंदी आहियां, वीडियो माना बहितर ठाहिण जी कोशिशि कंदी आहियां। ऐं उहा अलॻि ॻाल्हि आहे जो मां कुझु घणियूं ग़लतियूं करे वेंदी आहियां। ग़लतियूं त ज़ाहिर आहे, माण्हू ग़लतियुनि मां त सिखंदो आहे न। हा ज़ाहिर आहे, बिल्कुलु बिल्कुलु। तव्हां लखनि जी ॻाल्हि कई आहे, त को बि माउ जे पेट मां न सिखी ईंदो आहे, सभु अचे हिते ई अचे सिखंदा आहिनि। ऐं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम कढी मुंहिंजे मामूली यूट्यूब चैनल ते आयो, ऐं तव्हांजी मां थोराइती आहियां, ऐं मां थोराइती आहियां, वरी बि थोराइती आहियां। का बि शइ पहिरीं ॻाल्हि त मामूली न हूंदी आहे, ऐं तव्हांजो एॾो माशाल्लाह प्यारो चैनल आहे, ऐं तव्हां पाण बि एॾा टैलेंटेड आहियो। मतिलबु त असांजी फैमिली में जेको आहे सो मां सादिया जी एक्टिंग जी जेको आहे सो क़ाइल हूंदी आहियां, त मतिलबु एॾी ज़बरदस्त एक्टिंग कंदी आहे जो मूंखे बि अहिड़ी न ईंदी आहे। छो जो जेको आहे न सो जॾहिं बि सादिया ऐं मां वीडियो ठाहींदा आहियूं त किथे मां ज़रूरु खिलंदी आहियां, पर हीअ छोकिरी एॾी त एक्टिंग में गुम थी वेंदी आहे जो हिनखे खिल बि कोन ईंदी आहे। त माशाल्लाह माशाल्लाह तमामु प्यारी एक्टर ऐं तमामु प्यारो चैनल, तमामु सुठो। शुरूअ में थोरो जेको आहे सो कॉन्सेप्ट न पियो ख़बर पए त मतिलबु चैनल छा ते आहे, पर हाणे जेको आहे सो चैनल तव्हांजो ॾाढो सुठो आहे। ऐं सभई आर्टिस्ट सादिया सां हूअं बि तावन करण लाइ जेको आहे सो हमेशह अॻिते हूंदा आहिनि। मां त ख़ैर हुननि जी वॾी भेण आहियां, माउ जी जाइ ते आहियां, त मुंहिंजे लाइ त हे मुंहिंजे ॿारनि वांगुरु आहिनि, मुंहिंजे बचनि वांगुरु आहिनि। बिल्कुलु। त मां त हमेशह दुआ कंदी आहियां त अलाह साईं हिननि खे वधीक कामयाबु करे, ऐं अलाह साईं हिननि खे ख़ूब तरक़ी ॾे, ऐं हिननि जी इज़त में जेको आहे सो इज़ाफ़ो करे। ऐं तव्हां कलाम बि ॿुधाए छॾियो। हाणे अल्लाह हाफ़िज़ तव्हांजो। अल्लाह हाफ़िज़।